अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। आउं आहियां आबिद बुर्दी। दोस्तों हिते असीं इस्लामाबाद में जेको आहे सो गॾु थिया आहियूं ऐं असांजो दोस्त आहे गुलाम रसूल कुंबर साहब, KTN जो चीफ रिपोर्टर आहे। सो सोचियोसीं त तव्हां तोणी इस्लामाबाद जी जेका आहे उहा अखियुनि ॾिठो अहवाल जेको आहे तव्हां तोणी रसायूं ऐं तव्हां जेको आहे सो अदा खे तव्हां ॿुधो ऐं हुन जूं ॻाल्हियूं तव्हां दिलि सां लाहियो ऐं इनशाला तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। जी साईं, तव्हां हिते इस्लामाबाद में केतिरे अरसे खां रहिया आहियो ऐं तव्हां छा था सम्झो त असांजो जेको सिंधी नौजवान आहे उनखे हिते अचण लाइ जेको कहिड़ा मौक़ा आहिनि ऐं नंढनि जी तइलीम लाइ जेको आहे सो उहे केतिरा मौक़ा आहिनि, उन लाइ तव्हां जेको आहे सो पंहिंजा तासुरात ॾींदा। साईं, मुंहिंजो नालो गुलाम रसूल कुंबर आहे ऐं KTN न्यूज़ इस्लामाबाद में गुज़िरियल 12 सालनि खां इस्लामाबाद में आहियां। हुन खां अॻु में मूं पेशावर, हैदराबाद ऐं कराची में बि KTN लाइ कोशिश लाइ रिपोर्टिंग कई आहे। इस्लामाबाद में गुज़िरियल 12 सालनि खां पार्लियामेंट हाउस खे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ पॉलिटिकल एक्टिविटीज़ जेके थियनि थियूं, सियासी समाजी जेके सरगर्मियूं थियनि थियूं, ऐं पंहिंजे चैनल में उनखे रिपोर्ट करियां थो। मुख़्तलिफ़ बीट्स जेके आहिनि उहे हूंदियूं आहिनि हर चैनल में। ईअं मूं वटि एजुकेशन, हेल्थ जेको आहे इन समेत मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जूं बीट्स आहिनि। ईअं ई वज़ीर आज़म जूं एक्टिविटीज़ थोरे क़ौमी असेंबली ऐं सेनेट ऐं स्टैंडिंग कमेटीज़ जी रिपोर्टिंग जेका आहे उहा शामिल आहे। त इस्लामाबाद में मुंहिंजो एक्सपीरियंस बहितर रहियो ऐं इस्लामाबाद ॾाढो बहितरीनु शहरु आहे। इन्वायरमेंट जे हवाले सां पाण जेकॾहिं ॻाल्हि करियूं, पाण जेकॾहिं उन जे जेका जाग्राफी बीहक आहे उन जे हवाले सां ॻाल्हि करियूं, या पाण हिते जेके जहिड़े क़िस्म जो क्वालिटी ऑफ लाइफ आहे, लाइफ स्टैंडर्ड आहे, उहो ॾाढो बहितरीनु आहे। मिसाल तौरु हिते इस्लामाबाद में तव्हां जेकॾहिं फैमिली सां रहो था त हिते इंतिहाई घणो सिक्योर माहौल आहे, फैमिली फ्रेंड आहे, विमेन फ्रेंडली माहौल आहे। उन सां गॾोगॾु हिते ॿारनि जी जेका एजुकेशन आहे उन जे हवाले सां अणगणिया मौक़ा मौजूदु आहिनि। जिते तालीमी सेक्टर में, तालीमी खेत्र में जिते हिते सहूलियतूं आहिनि, उते रोज़गार जा लातादाद वसीला मौजूदु आहिनि। कुझु साल पहिरीं ताईं ईअं हूंदो हो त इस्लामाबाद में असीं सिंधी माण्हू खे ॾिसंदा हुआसीं त ख़ुशी थींदी हुई ऐं असीं प्राउड फील कंदा हुआसीं। गॾोगॾु माना हिकिड़ी हैरानगी बि थींदी हुई त सिंधी असीं हिते एतिरा आहियूं। पर हाणे माशाअल्लाह सां 5-7 साल जेके ही गुज़रिया आहिनि उन्हनि में सिंधी वॾे तादाद में इस्लामाबाद में सेटल थिया आहिनि, शिफ्ट थिया आहिनि। न रुॻो नौकरियुनि में आहिनि, हर खाते में तव्हांखे ऑफिसर मिलंदो, उन सां गॾोगॾु हर डिपार्टमेंट में तव्हांखे नंढा मुलाज़िम, वॾा मुलाज़िम बि मिलंदा। पर हाणे हिते माण्हुनि पंहिंजा ज़ाती कारोबार बि शुरू करे ॾिना आहिनि। उन जे नतीजे में हाणे ईअं थिए थो, मिसाल आउं दोस्तनि खे ॾींदो आहियां त कंहिं बि हाणे होटल ते वञे थो त उन होटल ते बि 5-7 जेके आहिनि उहे सुञाण वारा मिली वेंदा आहिनि। सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, साईं ख़ुशि आहियो। इहो जेको पंहिंजो कल्चर आहे उहो कल्चर हिते ॾिसण वटां मिलंदो आहे। त इंतिहाई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजी तवसत सां, तव्हांजे YouTube चैनल जी तवसत सां उन्हनि दोस्तनि खे चवंदुसि जेका पंहिंजो कैरियर ठाहिणु चाहिनि था, अॻिते वधणु चाहिनि था, त पाण सरकारी नौकरियुनि जे पोयां न भारियूं ऐं प्राइवेट सेक्टर में लातादाद मौक़ा आहिनि। ऐं हिते इस्लामाबाद में असीं ॾिसूं था मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि, NGOs आहिनि। त उन सां गॾोगॾु प्रॉपर्टी जो जेको हिकिड़ी लाइन आहे उन समेत अणगणिया जेके आहिनि उहे नौजवाननि जी तरक़ी जा मौक़ा मौजूदु आहिनि। ऐं पाण सरकारी नौकरी लाइ हिकिड़ो पाण वटि हिकिड़ो ठहियलु आहे त उहा इंटर कयो, मैट्रिक कई, BA कयो, यूनिवर्सिटी मां पढ़ियासीं, हाणे नौकरी न मिली त ॿियो कमु कोन कबो। पर हिते ईअं न आहे, इस्लामाबाद में ईअं न आहे, पंजाब में, ख़ैबर पख्तूनख्वा में ईअं न आहे। जीअं छोकिरो फ़ारिगुल तहसील थिए थो यूनिवर्सिटीज़ मां, स्कूल मां, हू पंहिंजो को न को कमु शुरू करे ॾिए थो। ऐं तव्हांजे तवसत सां हिकिड़ो इहो बि मैसेज कन्वे कंदुसि त हाणे सॼी जेका मीडिया, सॼो जेको कारोबारी माहौल जेको आहे उहो पाण खे डिजिटल मीडिया ते, सोशल मीडिया ते नज़र अचे थो। ऑनलाइन बिज़नेस जेको आहे उन जा ॾाढा मौक़ा जेके आहिनि उहे हिते मिलनि था। हिते पाण ॾिसूं था त हाणे माण्हू भाॼियूं बि जेके आहिनि उहे ऑनलाइन घुराइनि था, माण्हू खाधे पीते जूं शयूं जेके आहिनि उहे हाणे ऑनलाइन घुराइनि था, कपिड़नि खां वेंदे हर शइ जेका उहा ऑनलाइन थिए थी। त उन हवाले सां हिकिड़ी बुनियादी ट्रेनिंग जेका आहे उहा हासिलु करण खां पोइ माण्हू इन मैदान में लही सघे थो। उन लाइ हिकिड़ो YouTube वॾो फोरम आहे। YouTube हिकिड़ो इल्म जो समुंड आहे, उन समुंड मां बि फ़ाइदो वठी सघिजे थो, उन मां बि सिखी सघिजे थो। ऐं नौजवाननि लाइ ऐं इहो मैसेज ॾींदुसि त उहे पंहिंजे मुस्तक़बिल ते फोकस रखनि ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे हवाले सां सोचनि ऐं फ़ैसिलो कनि त खेनि छा करिणो आहे। जेकॾहिं कारोबार करिणो आहे त नंढे पैमाने ते बि अणगणिया कारोबार जा मौक़ा इस्लामाबाद, रावलपिंडी, आसपास जे इलाइक़नि में मौजूदु आहिनि। जेकॾहिं हू कारोबार नथा कनि, नौकरी करणु चाहिनि था त नौकरियुनि जा बि
बेशुमार मौक़ा जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि, पर बदकिस्मती सां असांजो नौजवान जेको आहे उन में एतमाद जी खोट आहे, या उन्हनि खे को गाइड करण वारो न आहे, या उन्हनि खे ग्रूमिंग करण लाइ आसपास उन्हनि जे को माण्हू कोन्हे। उन करे ऐं हिकिड़ो असां वटि हिकिड़ी बदकिस्मती इहो आहे जो थोरो घणो माण्हू जेको पढ़ी थो वञे उहो हलियो थो वञे सिटीज़ में, हैदराबाद कराची ऐं वॾनि शहरनि में, उनखां पोइ ॻोठनि खे नंढनि शहरनि जी मालिकी नथो करे, त उनखे ब्रेन ड्रेन चवनि था। ब्रेन ड्रेन जिते जिते थिए थो, जिन इलाइक़नि मां थिए थो, सुठा ज़हन उतां निकिरी था वञनि, पोइ पोयनि जी जेका आहे उहे पोइ वारी कोन थी थिए। हिकु ई वक़्तु तव्हां सुठनि पोस्टुनि ते, सुठनि मक़ामनि ते रहंदे बि पंहिंजी कम्यूनिटी लाइ जेकॾहिं गाइडलाइन जो कमु करियो, उन्हनि खे को रस्तो ॾेखारियो, त आउं सम्झां थो त उहो क़ौम जी वॾे में वॾी ख़िदमत थींदी, नौजवान अॻिते अचनि ऐं अॻियां वधनि। खोड़ सारा मौक़ा हिते इस्लामाबाद में, पंजाब जे मुख़्तलिफ़ सिटीज़ में उन्हनि जे लाइ मौजूदु आहिनि। महिरबानी।